अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखरत में भलीकार। रमज़ान शरीफ़ जो अॼु पहिरियों रोज़ो असांजो पहिरियों प्रोग्राम शुरू थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जेसि ताईं चाहींदो त हीउ असांजो रमज़ान जो प्रोग्राम जारी रहंदो। रोज़ानो अॼु प्रोग्राम थींदो ऐं इहो 4 बजे शाम जो 5 बजे ताईं हलंदो। इन में तव्हांजा लाइव क्वेश्चन्स जेके सवाल आहिनि उहे बि असां वठंदासीं ऐं इनशाला हीउ वरी प्रोग्राम सहरीअ जे टाइम ते रिपीट थींदो। उहो बि इनशाला तव्हांखे टाइम जी ख़बर पइजी वेंदी। हूअं असांजो हीउ प्रोग्राम थोरो देरि सां थींदो आहे 6 खां 7 ताईं, लेकिन किन मजबूरियुनि जे करे हीउ प्रोग्राम 4 खां 5 बजे थिए थो। ऐं जेकॾहिं तव्हां हीउ प्रोग्राम तव्हांखां मिस थो थिए त पोइ वरी सहरीअ में मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त इहो 3 खां 4 ताईं थींदो, त इन खे तव्हां मिस न कजो। जेकॾहिं हीउ पूरो रमज़ान शरीफ़ तव्हां असां सां रहंदव त अल्लाह जे क़ुर पाक मां ऐं रसूल जे हदीस मां तव्हांखे वॾी इंफॉर्मेशन मिलंदी, छाकाणि त हीउ डायरेक्ट सोर्स आहे इंफॉर्मेशन जो। यानी हीअ का तकरीर कान्हे, न को बयान आहे ऐं न को किताब आहे, न का शइ आहे। हीउ सिधो सऊं क़ुर पाक जे सवली सिंधीअ में तर्जुमो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि जो सवलो तर्जुमो ऐं इन्हनि शयुनि खे ॻंढे तव्हांजे लाइ मज़मून तयारु कयो अथऊं। अॼु मां जेको इन शुरू करण खां अॻु में मां उहा सूरत खई आहे जेका पहिरीं क़ुर शरीफ़ जी लथी हुई, सूरत अलग, लेकिन उन ते पहुचण खां अॻु में तमहीदी तौर कुझु क़ुर जूं ॿियूं आयतूं मां तव्हांजे आॾो पेश कंदुसि। अल्लाह ताला खां मां उमीद थो कयां त रब साईं रब इशरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतन मिन लिसानी यफ़क़हू क़ौली के रब साईं मुंहिंजे ज़बान मां अहिड़ा सादा लफ़्ज़ कढरा, अहिड़ी सवली ॿोली तूं मुंहिंजे ज़बान मां कढरा जो ॿुधण वारनि जे दिलि में उतरी वञे, ॿुधण वारनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे त अल्लाह छा थो चाहे। छाकाणि त अल्लाह ताला तो हिन क़ुर खे आसान कयो आहे। पाण चयो अथई लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, त अल्लाह साईं मूंखे बि अहिड़ी तौफ़ीक़ ॾे त इहा तुंहिंजो सवलो क़ुर जंहिंजे नाले तव्हां पाण चयो आहे त सवलो आहे, मां हुनखे सवले तरीक़े सां पाण बि सम्झां ऐं ॿियनि ताईं बि पहुचायां। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभ खां पहिरीं इब्तिदा थी थिए काइनात जी बनावट जी। अल्लाह ताला इंसाननि खे पैदा कयो आहे, उनजा रूह सभु पैदा करे छॾिया अथई। हाणे उन्हनि रूहनि खे अल्लाह पाक हिन ज़मीन ते रहण जे लाइ मोकिले थो। रूहनि खे अल्लाह ताला फरमाए थो त वञो, हेठि वञो ऐं वञी कामयाबु थियो त तव्हांखे मां जन्नत ॾियां, जेका तव्हांजे अबे ॾाॾे जी जन्नत हुई, जंहिंमें आदम अलैहिस्सलाम बीबी हवा रहिया हुआ, लेकिन उहे उतां कढिया विया शैतान जे चवण ते। अल्लाह चए थो मां सेकंड चांस ॾियांव थो, वञो हिन धरतीअ ते कमाई कयो, सुठा कम कयो त वापसि मां तव्हांखे जन्नत ॾियां। हितां थी इब्तिदा थिए। अरवाह खे जेको आहे सो हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा ऐं शयातीन खे हुकुम थो थिए। रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल नहबितू मिनहा जमिया, माना हेठि रही वञो। किथां वञो? आसमाननि तां हेठि वञो। फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन, हाणे अल्लाह थो फरमाए त ज़ाहिर आहे कि तव्हां धरतीअ ते वेंदव, बुख मरंदव, उन जा तव्हांखे ॿनी करणी पवंदी, शिकार करणो पवंदो। उहे मां जानवर छॾिया आहिनि। उन खां पोइ तव्हांखे सभु शयूं करणियूं पवंदियूं। जन्नत में तव्हांखे वेठे मानी मिलंदी हुई, तव्हां खाईंदा हो, न किचन हो न का शइ, पर उते वञी महिनत कंदव। उते उन दुनिया में तव्हांखे 2 शयूं थी सघनि थियूं, ख़ौफ़ बि थी सघे थो ऐं टेंशनूं बि थी सघनि थियूं। कॾहिं मानी मिलंदी, कॾहिं न मिलंदी, कॾहिं दुश्मनी थींदी। इन बैकग्राउंड में रब साईं फरमाए थो फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन, चई जॾहिं बि मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि क़ुर अचे या रसूलुल्लाह अचनि, अल्लाह जा रसूल अचनि, फमन तव हुदाया, पोइ जेकॾहिं तव्हां उन ॿिन्ही सोर्सिस ते अमल कंदव त यादि रखो फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, त पोइ तव्हांखे न हिन धरतीअ ते ख़ौफ़ थींदो, न तव्हांखे का टेंशन या तव्हांखे तकलीफ़ थींदी। शर्त इहो आहे त क़ुर ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तइलीमात ते ॿुधिजो, उनखे कन ॾिजो। अल्लाह चए थो पोइ तव्हांखे हिन धरतीअ ते परेशानी कान थींदी। हिन नक्शे में ॾेखारियूं था त आदम अलैहिस्सलाम किथे लथो, 3 लोकेशन्स आहिनि। श्रीलंका में, जंहिंजो हेठि बिल्कुलु जज़ीरो थो ॾेखारिजे, मके मुकरमा ऐं में जिद्दे में। इहे जेके आहिनि से लोकेशन आहिनि जंहिंमें उलमा लिखनि था ऐं तारीख़दान हज़रत आदम अलैहिस्सलाम इनखे पहिरीं इते आयो हो श्रीलंका में। रब साईं अॻिते फरमाए थो वल्लज़ीन कफ़रू व कज़्ज़बू बिआयातिना, अल्लाह फरमाए जेकॾहिं क़ुर आयो तव्हां वटि
अलाह जो रसूल आयो ऐं तव्हां उन खे कूड़ो कयो, उन ते तव्हां यकीन न कयो, उन्हनि शयुनि ॿिन्ही क़ुर ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं हदीस खे पंहिंजी ज़िंदगीअ जो इंफॉर्मेशन जो सिंगल सोर्स इख़्तियार न कयव त पोइ अलाह फरमाए थो त नापास थींदो। उलाइक असहाबुन नार, इहे जहन्नम वारा आहिनि, हुम फिहा ख़ालिदून। अलाह चए थो पोइ हितां कोई केरु कोन निकिरंदो। बाक़ी उन खां पोइ अलाह ताला असांखे क़ुर ॾिनी शरीयत त इन ते हलो, लेकिन हिकिड़ी शइ अहिड़ी अहम हुई जेका अलाह साईं ॾिठो आहे त इंसान बार बार उहा करे थो आदम अलैहिस्सलाम खां, उहो आहे रब सां शिरक। यानी अलाह ताला पैदा असांखे करे खाराए असांखे काइनात हुनजी, पर माण्हू इहो कनि त न असांखे जेको आहे सो शिरक करणो आहे, यानी अलाह ताला खे कंहिंखां चवराइणो आहे। अलाह जॾहिं साह जे रग खां वेझो आहे त इहो शिरक आहे। त अलाह साईं इन जे लाइ वरी ख़ासि बंदोबस्तु कयो आहे, छाकाणि त क़ुर शरीफ़ में रुॻो शिरक ऐं मुशरिक जे नाले सां 75 दफ़ा लफ़्ज़ आया, माना असांखे अलाह ताला सम्झाए थो। तंहिंजे करे अलाह साईं चए थो सिर्फ़ु क़ुर ऐं हदीस ते मां हे जेके से माण्हू इक्तफ़ा न कई, बल्कि इहा शइ असांजे जीन्स में विझी छॾियईं। कहिड़ी शइ जीन में विधई? अलाह फरमाए थो वइज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम। अलाह फरमाए थो जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो औलाद ऐं उन जे पुठीअ मां उन जा जुज़ा कढी ऐं उन जा रूह ठाही त उन सभिनी रूहनि खे लाइन लॻराई आसमान में। वाशहदहुम अला अनफुसिहिम, ऐं उन्हनि खे चई तव्हां पाण शाहिदी ॾियो, अलस्तु बिरब्बिकुम, छा आऊं तव्हांजो पालणहार कोन आहियां? छा मां तव्हांखे पैदा कोन कयो आहे? छा आऊं तव्हांखे मौत कोन ॾिनुसि? रब्बिकुम, रब जो मतिलबु इहा पालणहार, सस्टेनर, हर शइ करे हिन धरतीअ ते अचूं था त अन्न जो हिफ़ाज़त करण वारो, ॿिज मां अन्न पैदा करण वारो, आसमान मां बारिश उठाइण, इहो रब आहे। त चई छा इहे मां कमु नथो कयां? कालू भला शहजना, त सभिनी रूहनि जो न साईं बिल्कुलु असां चऊं था ऐं माना ईअं सम्झो ॼण सही कयूं, हा साईं असांजी एग्रीमेंट आहे। त अलाह साईं चवनि त इहो जेको मां तव्हांखे एग्रीमेंट कराई इन जा 2 सबब आहिनि। माना जीअं चयो न कंहिं एग्रीमेंट में क्लाज़िस हूंदा आहिनि, क्लाज़ नंबर 1 माना पहिरियों जेको इन एग्रीमेंट जो जेको शिक आहे उहा आहे अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त क़यामत ते अची ईअं केरु मूंखे न चवे त मां रब खे कोन सुञाणा या रब कोन्हे को, ऐं मां हिन धरतीअ में ईअं पैदा थियुसि जीअं वण में अंब पैदा थींदो आहे, पोइ जीअं अंब छणंदो आहे वरी माण्हू खाईंदा आहिनि, उछलाए छॾींदा आहिनि, त मां बि हिन दुनिया में कमाइण लाइ खाइण लाइ वरी मरी वियुसि त ॻाल्हि ख़तमु थी वई। छाजो रब, छाजो आख़िरत, छाजो हिसाब किताब? त अलाह चए थो इहो मां तव्हांजी जीन में रखियो आहे त तव्हांखे ज़रूरु अहसासु थींदो, चाहे क़ुर पढ़ो या हदीस न पढ़ो, तॾहिं बि एज़ कंहिं बि इलाइक़े में हुजो तव्हांखे फील थींदो त असां जेको पालणहार आहे ऐं तव्हांजी इबादत कंदो तव्हांजी जीन में आहे। तंहिं करे धरतीअ में चाहे चाइना जे बर्फ़ पहाड़नि में वञो, उते को न को माण्हू इबादत जो तरीक़ो कयो वेठा आहिनि, चवनि था को ख़ुदा आहे। तव्हां ॿुधनि में वञो, उते बि कंहिं न कंहिंखे सुपर पावर मञी कनि था। हता के जेके आहिनि जेके ख़ुदा अलाह ताला खे मञनि कोन था, उहे बि नेचर जी परस्तश कनि था त नेचर हीअं थी चवे, नेचर हीअं थी चवे, नेचर हीअं थी चवे। के वरी जेके आहिनि से सितारनि खे रब सम्झी उनजी पूॼा कनि था, के बाहि खे ख़ुदा सां नूर सम्झी उनजी पूॼा कनि था। त का बि क़ौम हिन धरतीअ ते कंहिं न कंहिं सुपर पावर खे पूॼा करण मां गाफ़िल न आहे, छो त हिन जीन्स में पियल आहे। चाहे क़ुर पहुचेनि या न पहुचनि, कंहिं न कंहिं ख़ुदा खे, कंहिं न कंहिं अलाह खे, कंहिं न कंहिं सुपर पावर खे ज़रूरु पूॼनि था। रीज़न इहो त ईअं न अचिजो भला चवंदा चवण साईं असांखे अलाह जी ख़बर कोन, चई पोइ तव्हां मूर्तियुनि जी कीअं पूॼा कई, तव्हां गंगा जी कीअं पूॼा कई, तव्हां बाहि जी कीअं पूॼा कई, चंड सिज जी कीअं पूॼा कई, त पोइ माना उहो लाजवाब थी वेंदा। इहो असांजी जीन में पियल आहे। नंबर 2, इहो जेको एग्रीमेंट जो क्लास ॿियो तमामु अहम आहे। अलाह चए थो औ तक़ूलू, माना मरण खां पोइ मतां अची केरु ईअं चवे, औ तक़ूलू मतां अची केरु चवे, जीअं पहिरियों क्लास में त मतां चए त असांखे कहिड़ी ख़बर रब जी, कहिड़ी असांखे ख़बर, त इहो कोन चवंदा। औ तक़ूलू चए थो ॿियो क्लास त मतां ईअं केरु अची चवे इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल, हे जेको शिरक आहे इहो असांजे वॾनि कयो। वकुन्ना ज़ुरियतम मिन बादिम, असां त हुन खां पोयां आयासीं, असां उनजी ज़ुरियत हुआसीं, उन खां अलावा असां वटि इल्मु कोन हो। असांखे ॿुधायो वियो त इहे बुज़ुर्ग वॾा जेके गुज़रिया आहिनि, इन्हनि वॾा वॾा क़ुराननि जा दर्स ॾिना आहिनि, अलाए के तफ़सीरूं बि लिखियूं अथनि, असांखे त यकीन ॾियारियो वियो त हे त अलाह वारा के माण्हू आहिनि जंहिंजी एॾी माण्हू जेको इज़त था कनि, पूॼाऊं था कनि। त कुन्ना ज़ुरियतम मिन बादिम, त चए थो अलाह साईं ईअं केरु न अची चवे मूंखे त असां बुज़ुर्गनि ऐं वॾनि जेके हुआसीं असीं उन्हनि जे चवण ते हलियासीं। अफ़तुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून, पोइ अलाह साईं असांखे छो थो हलाक करी, असांखे छो मारींदे जॾहिं ॾोह उन्हनि वॾनि कयो
त अलाह चए थो इहा मां ॻाल्हि नथो ॿुधणु चाहियां। ऐं वाक़ई इहा शइ असांजी जीन में पियल आहे। का बि शइ तव्हां फ्रूट वठणु वञो था, तव्हांजी दिलि थी चवे त मां अंगूर खां, त पोइ कंहिं वॾे खां त कोन था फ़ोन करे पुछो त दादा मुंहिंजी दिलि थी चए अंगूर थो खां, छा खां या न खां, पाण था फ़ैसिलो कयो। प्लाट था वठणु वञो, ठीकु आहे मशवरो कयो था, पर वठो पाण खां। हिकिड़ो छोकिरो इंजीनियर थो थिए ऐं डॉक्टर पंहिंजो फ़ैसिलो पाण थो करे। मां पीउ चवंदुसि डॉक्टर थी न बाबा मूंखे डॉक्टरी करणी कान्हे, मूंखे दिलि ई नथी चए थो मां सुईअ खां मां डिॼंदो मां न कंदुसि, नथो करे। पीउ जो चयो नथो वठे, चए थो मां अकाउंटिंग कंदुसि। त माना असां हिन ज़िंदगीअ में पंहिंजा फ़ैसिला पाण कयूं था। त शिरक जे मामले में ऐं दीन जे मामले में अलाह खे वञी चवां त अलाह साईं हिकिड़ो फलाणो बुज़ुर्ग आयो, उन हेॾी वॾी तकीर कई, मां त हुनजो हैरान थी वियुसि। मां उन तकीर मूंखे चई हीअं कर हीअं कर, हाणे मरीअ मरण खां पोइ ख़बर पए त इहे त नकली इबादतूं मूंखे बुज़ुर्ग ॾेई वियो या मूंखे शिरक में विझी वियो। हाणे साईं मुंहिंजो कहिड़ो ॾोह, मां त पढ़ियल कोन हुउसि। अलाह चए थो औ तक़ूलू, इहा ॻाल्हि मूंसां न कजो, इहे असांजी जीन में पियल आहे। वकज़ालिक नुफ़स्सिलुल आयात वलअल्लहुम यरजून। अलाह चए थो ही क़ुर मां तव्हांखे इन लाइ ॾिनो आहे ऐं उन में तव्हांखे मां यादगिरियूं ॾियारियां थो, आयतुनि जी तफ़सील इन लाइ थो तव्हांखे ॾियां त जीअं तव्हांखे होश अची वञे ऐं तव्हां सिधे रस्ते ते मोटी इन शिरक खे बिदअत खे ख़तमु करे ऐं तव्हां मोटी अचो। इन जे लाइ हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे सही बुखारी जी, त अलाह ताला त अलाह ताला हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त इन अल्लाह यक़ूल अहवन अहल नार। अलाह ताला हिकिड़ो डायलॉग कंदो न जेके जहन्नम में जन्नत जे माण्हुनि सां, उन डायलॉग मां हिकिड़ो हिसो अलाह ताला परमिशन ॾिनी आहे, स्पेसिफिक परमिशन, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वहीअ जे थ्रू त हीउ तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो हीउ डायलॉग थींदो, मां हिकिड़ो मुकालमो कंदुसि। इहा अलाह जी पंहिंजी मर्ज़ी आहे त हिकिड़ा जेका मुस्तक़बिल में थियण वारियूं गुफ़्तगू आहिनि उन मां थोरा सैंपल हिन क़ुर में ऐं हदीस में विधा अथई। त अलाह ताला चवंदो अहवन अहल नार, हिकिड़े अहिड़े जहन्नमीअ खे जंहिंखे घटि में घटि सज़ा मिलणी जहन्नम जी। चवंदसि लव अन लक माफ़िल औरद मिन शयइन कोन त तफ़्तदी बि, हेॾिया जेकॾहिं हे जो तोखे अज़ाब आहे, जेकॾहिं तोखे सॼी दुनिया जो माल मता ऐं दौलत तोखे मिले त छा तूं हिन अज़ाब खां बचण लाइ मूंखे ॾींदे? चवंदो नाम हाज़ुर साईं, कीअं न ॾींदुसि, हे मूंखे हिन मां अज़ाब मां छॾायो। काल त अलाह ताला फरमाईंदो फ़क़त सल तुक मां हूं अहवन मिन हाज़ा, चई लेकिन मां त तुंहिंजे आॾो हिकिड़ो मुतालबो रखियो हो तुंहिंजी ज़िंदगीअ में जेको हिन खां बि आसान हो। कहिड़ो? व अंत फी सुल्ब आदम, अञा तुंहिंजो रूह ई हो, अञा तूं पैदा ई कोन थिए त मां तोखे चयो अल्लाह तुशरिक बि, मूंसां शिरक न कजांइ। फ़अबई त इल्ला शिरक, पर तो न मञी आहे मुंहिंजी ॻाल्हि, ओॾी महिल मञी हा त तूं मूंसां कंहिंसां शिरक न कजांइ। अलाह ताला इन लाइ ॿुधाए थो त असांखे अलाह ताला कलाम खे क़ुर खे ज़रूरु ॿुधणो आहे, छो त रमज़ान शरीफ़ आहे ई क़ुर शरीफ़ जे करे। माना इन आहे त ॼण घोट क़ुर आहे ऐं रमज़ान शरीफ़ जी ॼञ आहे, त रमज़ान शरीफ़ जो शर्फ़ न क़ुर जे करे आहे। हाणे जेकॾहिं असां वटि मसइलो इहो आहे त सभु कुझु थिए थो पर क़ुर खे असीं सम्झी कोन था पढ़ूं, त अलाह ताला हिकिड़ो मिसाल थो ॾिए त वतुल अलैहिम नबअ अल्लज़ी आतैनाहु आयातिना। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हीअ आयत पढ़ी ॿुधायो उन माण्हूअ जे बारे में जंहिंखे क़ुर जो इल्मु बि मिलियो। हाणे ही उहे माण्हू आहिनि जेके क़ुर खे सम्झी पढ़नि था, अलाह जी ॻाल्हि बि ॿुधनि था, पर पोइ हाणे अलाह थो चवे हीअं कयो, चवनि था त हा करणु त ईअं खपे, पर हाणे हाली फ़िलहाली दॿियूं था कम खे, हे रुशवत थी मिले, हराम थो मिले, वाह वाह हे फ़हाशी आहे, हे शइ सुहिणी थी मूंखे लॻे, तंहिंजे करे मां बुराई करे थो वठां। पोइ अलाह गफ़ूर रहीम आहे, उहे माण्हू आहिनि। अलाह चए थो त वतुल अलैहिम नबअ अल्लज़ी आतैनाहु आयातिना, जंहिंखे अलाह थो चए क़ुर जो इल्मु ॾिनोसीं, फनसलख़ मिनहा, पर उहो क़ुर जे कोट मां निकिरी पियो ॿाहिरि, माना पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश जे करे क़ुर जे कोट मां निकिरी आयो। फतबअहु शैतान, शैतान ॿाहिरि वेठो पोयां पियुसि, फ़कान मिनल गावीन, ऐं हणी हुनखे गुमराह करे छॾियईं। अलाह फरमाए थो वलो शेना लरफ़अनाहु बिहा, इन क़ुर जे इल्म जे करे अलाह चए थो असीं चाहियूं हा त हिन जा दर्जा बुलंद कयूं हा। वलाकिन्नहु अख़लद लिल अर्ज़, पर हे निभागो पाण ज़मीन खे चंबड़ी पियो, माना पंहिंजो स्टेटस मथे न पियो करणु ॾिए। वतब हवा, पंहिंजी मन चाहीअ खे रब सम्झई, माना दिलि चएसि पई हीअं कर ऐं अलाह थो चए हीअं कर, त चए हे मज़ो हेॾे आहे, हे थो चवे करे ॾींदुसि। अलाह ताला चए हीअं न कर ऐं दिलि चवेसि त हीअं कर, त माना हिन पंहिंजे अंदर खे, पंहिंजे मतिलब खे, पंहिंजे मन खे ख़ुदा करे छॾियो। अलाह फर वतब हवा फ़मसलहु कमसलिल कल्ब, अलाह चए थो हाणे इहो माण्हू हिन धरतीअ ते जेको सिर्फ़ु पंहिंजे मर्ज़ीअ खे ख़ुशि करण जे लाइ कमु करे थो, फ़मसलहु कमसलिल कल्ब, इन जो कुते जहिड़ो मिसाल आहे। इन तहमिल अलैहि यलहस, जेकॾहिं मां वज़न रखो तॾहिं बि सहकंदो, ऐं ततरुकुहु यलहस, जे वज़न लाहे छॾियो तॾहिं बि सहकंदो। हाणे अचूं था उन्हीअ, तंहिंजे करे अलाह साईं असांखे चवे थो तौहा मा अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का, ए इंसान
मां अलाह चए थो मां तोखे गारंटी थो ॾियां त हिन क़ुर ते हलण जे करे तुंहिंजी ज़िंदगीअ जी क्वालिटी ख़राब कान थींदी बल्कि बहितर थींदी। लफ़्ज़ी तर्म मां अंज़लना अलैकल क़ुर, असां तव्हां ते ही क़ुर न नाज़िल कयो आहे लितश्का त तव्हां मुशक़त में पओ, बल्कि ही क़ुर जे करे तव्हांजी क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव थींदी। तंहिंजे करे सही बुखारी जी हदीस शरीफ़ आहे, मन युरिदुल्लाह बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, जंहिंसां अलाह भलाई जो इरादो करे थो उनखे इन्हनि ॻाल्हियुनि जी सम्झ ॾिए थो जेके मां तव्हांखे ॿुधायां थो दीन जे ॻाल्हियुनि जी। ऐं अलाह ताला फरमाए थो इल्ला तज़किरतन लिमन यख्शा, ही क़ुर पाक त नसीहत आहे उन्हनि जे लाइ जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। तंज़ीलन मिमन ख़लक़ल अर्द व समावातिल उला, इहो क़ुर शरीफ़ इहो कंहिं कोन मोकिलियो आहे न कंहिं नाज़िल कयो आहे, उन्हीअ शख़्सियत नाज़िल कयो आहे जंहिं हिन ज़मीन ऐं ऊचे आसमान खे पैदा कयो आहे। ऐं अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं इंसान हिन अलाह जे चवण ते हलंदा हिन धरतीअ ते, वलो अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ, जेकॾहिं ही शहर वारा, ॻोठ वारा, महले वारा, घर वारा जेकॾहिं अलाह ते ईमान आणींदा ऐं अलाह ताला जे हुकुमनि ते हलंदा, लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाइ वल अर्द, त आऊं हिननि जे लाइ ज़मीन आसमान मां बरकतूं नाज़िल कंदुसि। माना घर मां तंगी ख़तमु थींदी, घर मां फ़साद ख़तमु थींदो, बेबरकी ख़तमु थींदी, घर में जेको कमाईंदा उनजी पूरत पइजी वेंदी। अरा इहा आहे बरकतूं। अलाह चए थो रुगो तव्हां अलाह जे दीन ते अचो, क़ुर खे सम्झी पढ़ो, उन ते अमल कयो। औरतूं जेके ॿाहिरि निकिरनि मेकअप करे न निकिरनि, वार पंहिंजा चङी तरह ढके पोती पाए निकिरनि, मुंहं जे पर्दे ते खणी इख़्तिलाफ़ आहे, पर गॾ में गॾु भला हिकिड़े मुंहुं उघाड़ो करे का निकिरे थी त सुर्खियूं त न हणे न, इहे अलाह जो हुकुम। उन खां पोइ निमाज़ जो टाइम थिए थो, औरतूं पंहिंजे घर में निमाज़ पढ़नि, मर्द भर वारी मस्जिद में हलिया वञनि, केरु कूड़ न ॻाल्हाए, औरतनि जो अदब माइनि जे जेको सो उनखे राज़ी रखनि। जेकॾहिं का धीउ या तलाक याफ़्ता घर में अचे थी त उन ते घर में पंहिंजे लाइ इज़त सम्झनि, इहो शरफ़ सम्झनि त अलाह ताला हिननि खे हींअर जन्नत कमाइण जो मौक़ो ॾिनो आहे जो घर में न्याणी वापसि अची वञे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उनखे हिकिड़ो लुक़मो जेको तव्हां खारायो था हिन धरतीअ जे चेहरे ते इन खां वधीक को बि सवाब कमाइण जो ज़रियो कोन्हे। उहो हिकिड़ो लुक़मो जेको अजुर थो कमाए, इहो का बि तव्हां ग़रीब जी मदद कयो, छा बि कयो, पर एतिरो अजुर उन हिकु न्याणीअ खे जेको घर में मोटी उनखे खारायो था इन जो अजुर आहे। इन सां अलाह ताला पंहिंजे घर में, इहो आहे इस्लाम। अलाह ताला फरमाए थो, लेकिन अलाह फरमाए थो त वलाकिन कज़बू, पर जेके माण्हू इनखे कूड़ो सम्झंदा इन्हनि ॻाल्हियुनि खे त पोइ अलाह फरमाए थो ऐं अमल न कंदा, फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ जेको हथनि जी कमाईअ जी सज़ा मां हिन धरतीअ ते ॾींदोसानि। अलाह फरमाए थो अफ़ अमिन अहलुल क़ुरा ऐं यातियहुम बासुना बयातऊं वहुम नाइमून, अलाह फरमाए थो त छा तव्हां डिॼो कोन था अलाह खां त राति जो अलाह साईं जेको आहे जेको अहिड़ो अज़ाब आणे जो तव्हां सुता पिया हुजो ऐं पोइ उथो ई न, जीअं ज़िलज़िला अची था वञनि। अलाह चए थो अलाह खां तव्हां ॾाढा आहियो, छा तव्हां अलाह खां मामून आहियो? अव अमिन अहलुल क़ुरा ऐं यातियहुम बासुना दुहुम वहुम यलबून, या ॾींहं जो ई अहिड़ो अज़ाब आणे जो तव्हां टीवियूं वेठा ॾिसो, रांदियूं वेठा खेॾो, ओॾी ॾींहं जो तव्हां जेको अज़ाब आणियो। अफ़ अमीनू मकर अल्लाह, छा अलाह जे इंतकाम खां तव्हां डिॼो नथा? फला यामुन मकर अल्लाह, अलाह जे इंतकाम खां सिर्फ़ु उहे डिॼंदा आहिनि इल्लल क़ौमुल ख़ासिरून, जेके तबाह थियण वारा ऐं खसारे वारियूं क़ौमूं हूंदियूं आहिनि। हाणे असां अलाह फरमाए थो अचूं था उन सूरत अलॻ ते जेका पहिरीं सूरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ार हिरा में जेका ऐसा आई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ ऐं उन खां पोइ हज़रत जिब्राईल सलाम आयो ऐं अचण सां पहिरियों जेको क़ुर नाज़िल कयो अथई अॼु असां उन खे कयूं था। अचण सां जिब्राईल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब कयो आहे, चएसि थो इक़रा, माना पढ़, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, तूं पढ़ ऐं उन रब जे नाले सां जेको चलो ही हाणे शुरू कयूं था ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह ताला। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली का। हाणे ही जेका आहे सूरत अल अलक़ जेका आहे सा पहिरियों दफ़ो आसमान मां आई आहे ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पहिरियों दफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आम्हूं साम्हूं थियो आहे ऐं उनखे अर्ज़ु करे रहियो आहे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, कि पढ़ उन पंहिंजे रब जे नाले सां जंहिं शयुनि खे पैदा कयो आहे। माना ही ॿियो को रब कोन्हे, हे को जिन कोन्हे को
या को का ख़ासि फ़रिश्तो कोन्हे बल्कि ही उहो रब आहे जंहिं हर शइ खे पैदा कयो आहे उन नाले सां पढ़। अॻिते चए थो ख़लक़ल इंसान मिन अलक़, ऐं इंसान खे हिक रत जे फुड़े मां पैदा कयईं। माना त ॿिया त जानवर छा बि आहिनि लेकिन इंसान खे पैदा कयईं हिकिड़े रत जे दिग मां। इक़रा ब रब्बुकल अकरम, ऐं चई हीउ पढ़ छाकाणि त तुंहिंजो रब वॾो बुज़ुर्ग आहे, तुंहिंजो रब चिड़ कोन कंदो आहे, तुंहिंजो रब माफ़ीअ जा दरवाज़ा खोले वेठो आहे। असां इहो जेको रब आहे इहो जेको आहे सो इंसान खे छॾ छूट थो ॾिए, इहो रब इंसान जी ख़ताउनि खे माफ़ थो करे, तंहिंजे करे अकरम आहे। अकरम ड्रिज न, इक़रा व रब्बुकल अकरम, तव्हां पढ़ो जो तव्हांजो रब जेको सो तमामु अकरम आहे। अल्लज़ी अल्लम बिल कलम, ऐं अल्लाह ताला तव्हांजे सुधारे जे लाइ, हिन मुआशिरे में तरक़ीअ जे लाइ, साइंस जे तरक़ीअ लाइ तव्हांखे सेखारियईं कलम सां। माना हर उहे किताब जेके लिखजनि था, बाटनी जा किताब, ज़ूलॉजी जा किताब, फिज़िक्स, केमिस्ट्री, इहे सभु किताब जेके तजुर्बनि खां पोइ माण्हू लिखनि था, नौजवान शागिर्द उतां अॻिते था पंधु शुरू कनि। जेके किताब में टेक्नोलॉजी अची चुकी आहे उन खां अॻिते था वधनि। जेकॾहिं इहो कलम, राइटिंग, प्रिंटर इहे न हुजनि हा त हर इंसान वरी फीथे खां शुरू करियां त फीथो कीअं ठहंदो, पर इहो इन जे करे इंसानियत तरक़ी थी करे त शइ ऐं रिकॉर्ड थिए थी, जेतिरी तरक़ी थिए थी, जेका साइंसी इन्वेंशन थियनि था वरी माण्हू हुनखे पढ़ी अॻिते हले थो। अल्लाह फरमाए थो अल्लमल इंसान अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम। वरी अल्लाह थो चए उन्हनि खे अल्लाह ताला अहिड़ो इल्मु पियो सेखारियो जो इंसान इन कलम जे रस्ते उहो इल्मु न पियो हासिल करे सघे। उहो आहे अल्लाह इंसान ज़ात खे टाइम ते अहिड़ो इल्मु ॾियणु जेको पंहिंजे तरक़ीअ मां हुन न कयो आहे। मिसाल जे तौरु बिजली जेका आहे, इलेक्ट्रिसिटी, इहा बाई एक्सीडेंट ईजाद थी। हिकिड़ो माण्हू जेको आहे सो केमिकल में कमु पिए कयईं, लोह जी जंजीर पई लड़की, त केमिकल्स में जेको आहे सो रिएक्शन जो थियो त इलेक्ट्रोलिसिस जो थी त हुन करंट अची वियो तार में जो हुन में पियल हुई, त हुनखे हथ वञी त फको वञी परते कयईं। अल्लाह ताला खे बिजली ॾियणी ही इन में किताबनि मां न मिली, उनखे ॾसें। हिकिड़े माण्हूअ खे जेको आहे सो मुर्दे खे कीअं दफ़न कजे त कांव खे अल्लाह ताला मोकिलियो, उन पंहिंजे बचे खे खोटरे दफ़न कयो त जेको आहे सो इंसान खे ख़बर पई त मुर्दा कीअं दफ़न कजनि। अहिड़े नमूने सां 99% जेके तरक़ियूं ऐं इन्वेंशन्स थियूं आहिनि उहे बाई चांस थियूं आहिनि, चाहे जेका जरासीमनि खे मारण वारियूं खूरदुबुनि जी आहिनि, हता के जेको आहे सो अल्ट्रासाउंड, इहे सभई जेके शयूं आहिनि से माइक्रोवेव्स, इहे सभई पे एक्सीडेंट पैदा थियूं आहिनि। माइक्रोवेव मशीन मां निकितो पिए, उहो माण्हू जे अॻियां खीसे में चॉकलेट रखे लंघे अञा हुन पासे पहुतो त सॼी पेंट भरदी वियसि जो ॻरी वियो चॉकलेट, चई भाई छा मां चॉकलेट ॻरियो आहे। ईअं हुननि खे माइक्रोवेव जी ख़बर पई त अल्लमल इंसान मालम यालम, माना अल्लाह ताला इंसान खे उहो इल्मु ॾिनो जेको नथो ॼाणे ऐं आईंदा ॾींदो रहंदो। हे तस्वीर आहे गारे हिरा जी ऐं जेके जबल नूर जी ऐं जेको आहे सो हरम पाक जी। अल्लाह फरमाए थो कल्ला इन्नल इंसान लयतगा अर्राहु इस्तगना। चए थो जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे अटो मानी साल ॾेढ जी पइजी थी पए घर में त यकदमि उहो सरकश थियो थो वञे। माना जेकॾहिं हुनखे कंहिंजी परवाह कान्हे। हाणे मिसाल तौरु हिकिड़ा अमीर माण्हू आहिनि ऐं पंहिंजो के हलाल वारा अमीर आहिनि, के हराम वारा अमीर आहिनि। बहरहाल हिकिड़ो अमीर माण्हू आहे, वॾो बाग अथसि, ॿाहिरां हुनजी भित लॻी पई आहे, हुनखे टके जी परवाह कान्हे त ॿाहिरि माण्हू बुख था मरनि या छा था कनि। हुनखे ख़बर आहे मुंहिंजे अन्न पिया आहिनि गुदामनि में, माल मुंहिंजो आहे, मूंखे मखणु पियो मिलंदो, मां पियो घुमंदुसि, गाॾियुनि जा पैसा मूं वटि आहिनि। पोइ अहिड़ा ई क़िस्म जा माण्हू जेके इंडिपेंडेंट थी था वञनि, इन्हनि में सरकशीअ जा चांसिस वधीक आहिनि। लेकिन ज़रूरी न आहे की अलाह वारा बि हूंदा आहिनि जेके इन माल जे बावजूद बि ओड़े पाड़े जो ख्यालु रखंदा आहिनि, ग़रीबनि जी मदद कंदा, टीबी वारनि खे जेके इलाज कराईंदा, इहे अलाह वारा आहिनि। अलाह सी फरमाए इन इला रब्बिकल रुजआ। ऐं ॿी ॻाल्हि जिब्राइल अलैहिस्सलाम इहा आयत पढ़े पियो थो ऐं अलाह जो रसूल सां ॿुधे पियो थो त ॿी ॻाल्हि त यकीनन गारंटीड इला रब्बिक रुजआ, इहो ई नाहे त तव्हांखे अलाह ॾे मोटणो आहे, तोखे रब ॾे मोटायो वेंदो। ईअं नाहे त जेको हिन दुनिया में जेको थियो सो थियो ऐं आख़िरत में कुझु कोन थींदो। आख़िरत थींदी, हिसाब थींदो। और आई तल्लज़ी यनहा अब्दन इज़ा सल्ला। ऐं अलाह ताला हिन आयत में चए थो अहिड़े माण्हुनि खे बि ॾिसो था न, अहिड़े शख़्स खे जेको माण्हू दीन जो कमु करे, निमाज़ पढ़े, ॾाढ़ी रखाए त उन खे रोकींदा, टोकूं हणंदा, मुला मुला उनखे चवंदा,
हालांकि जेको सो दाढ़ी रखराइण त रसूल असांजी सुन्नत आहे, हज़रत अली करम अल्लाह वजह जी सुन्नत आहे, लेकिन अहिड़ो माण्हू जेको दाढ़ी रखराए उनखे टोकिजे या उनखे हीच नज़र सां ॾिसिजे, अलाह ताला जो लफ़्ज़ी तर्जुमो आहे त तव्हां अहिड़े माण्हूअ खे ॾिठो जेको रोके थो माण्हूअ खे निमाज़ खां, अरई त इनकान अलल हुदा, छा आहे कि उहो माण्हू जेको निमाज़ी आहे या जेको दाढ़ी रखराए थो, तव्हां ॾिठो आहे त इहो अलाह जे हिदायत ते हुजे, ऐं अमर बि तक़वा, या ही माण्हुनि जी गुफ़्तगू अहिड़ी हुजे जो माण्हुनि खे नेकीअ जो हुकुम करे, अरई त इन कज़ब वतवल्ला, त तव्हां उन्हीअ खे ॾिठो आहे जेको हिन जे मुक़ाबले में हिकिड़ो त क़ुर कोन पढ़े, हाणे उनखे काफ़र कोन चइबो, पर घटि में घटि हिन क़ुर खे कूड़ो त करे थो न, जो हुनजे अमल ते चवण ते नथो हले, वतवल्ला ऐं पुठी ॾिए थो, त अलाह पुछे थो अलम या अलम। मां तव्हांखे ॿुधायां त हिन ब्रेक खां पोइ तव्हांजा सुवाल जवाब रोज़े जे लिहाज़ खां हूंदा, उहे वठंदासीं, तव्हां तयारी पकड़ियो, स्क्रीन जे हेठां नंबर जेकॾहिं अची थो वञे तव्हां कॉल कयो। अलम या अलम बि अन अल्लाह यरा, छा हिन शख़्स खे जेको माण्हुनि खे रोके थो, ठगियूं थो करे, चोरी थो करे, छा अलम या अलम, छा हिनखे ख़बर न आहे बि अन अल्लाह यरा, त अल्लाह वाच पे थो करे, अल्लाह ॾिसे पे थो, असां जे हिकु आंगुर खणूं था, इहा बि अल्लाह खे हिन शइ जी ख़बर आहे। अल्लाह फरमाए थो कल्ला लैन लम यंतही, जेकॾहिं इहो माण्हू नथो सुधरे ऐं पंहिंजी हिन चाल खे रोके नथो, लनस्फअम बिलनासिया, त पोइ मां इन्हनि खे पेशानीअ खां वठी गिहलींदुसि, नासियतन काज़िबतन ख़ातियतन, इहा पेशानी आहे बि लाइक़, छो त कूड़ी ऐं ख़ताकार आहे, फला यद नादिया, पोइ भली हे पंहिंजे जॾहिं मां छिकियांसि, हाणे ज़ाहिर आहे त चए थो त अलाह साईं त भली पोइ पंहिंजे हिमायतुनि खे सॾे, हाणे इहो माना आयतूं हिन दुनिया जूं आहिनि, हुनखे अहिड़ी बीमारी लॻी वेंदी जो आगा ख़ान पहुची वेंदो, हाणे हिनखे पंहिंजे सरदारनि खे मिटनि माइट खणी पुछण ईंदसि, पर बीमारीअ मां त कोन कढी सघंदा। अलाह ताला फरमाए थो पोइ कीअं छूटंदो, फली यद नादिया, भली जेको आहे सो पंहिंजे बिरादरीअ खे सॾे। इनशाला ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ तव्हांजा जेकॾहिं सुवाल हूंदा त उहा वठंदासीं ऐं हिन सूरत खे पूरो बि कंदासीं इनशाला। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातु। प्रोग्राम फलाह आख़िरत में तव्हांखे वरी भली कार चऊं था त अल्लाह साईं जेको सो असांखे हिन जेको पहिरीं आयत में अचे थो त भली हे पंहिंजे मिटनि माइटनि खे सॾे सनदो ज़बानीअ, त पोइ असां बि जेके आहिनि से पंहिंजी फ़रिश्तनि खे सॾींदासीं ऐं जेको सो ॾिसूं त हिनखे कीअं छॾाए सघनि था। तंहिंजे करे असुलु इहो आहे त हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में असांखे खपे त इहो जेको क़ुर शरीफ़ जेको आहे अलाह ताला असां ॾे मोकिलियो आहे, इन खे जेको सो असां कयूं ऐं शिरक खां बचूं। असल में शिरक जेको आहे सो इहो अहम आहे जो इंसान खे अलाह ताला संदसि जीन्स में रूहनि खे एडवांस में चयो त जेको आहे सो मूं वटि इन केरु अची न चवे त औ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़बल वकुन्ना ज़ुरियतम मिन बादिम, माना इहो अचे बहानो न करे साईं असांखे त ख़बर कान हुई, असांखे त मौलवियुनि इहो ॾसियो या उलमा असांखे हीअं चयो, असां हिन ते अमल कयो, इन मां छा ख़बर पई त अलाह ताला चए थो इहो मां आर्ग्यूमेंट तव्हांजो न वठंदुसि। जेकॾहिं इहो अलाह साईं आर्ग्यूमेंट वठे त पोइ अलाह चवंदो हो जॾहिं प्लाट पे वरितई त घणनि मौलवियुनि खां तो पुछो, घणनि आलमनि खां पुछो हुई, भला जॾहिं तूं साग तोखे न वणंदो हो ऐं तूं चवंदे त भई कुकड़ जो बोड़ खपे त पोइ तूं घणनि माण्हुनि खां पुछो त साईं मां कुकड़ जो बोड़ खां न खां, जॾहिं तुंहिंजी दिलि चवंदी आहे त पंहिंजा फ़ैसिला करी थो, बाक़ी अचे अलाह जे जन्नत जे लाइ जंहिं लाइ हिते आयो आहीं कमाइण, इन लाइ तूं माण्हुनि जे चवण ते लॻी पए। इन मां असां लाइ ज़रूरी आहे त असां क़ुर शरीफ़ खे पाण पढ़ी ॾिसूं। अलाह ताला उनखे आसान कयो आहे सम्झण वास्ते। हीअ रमज़ान जे महीने में 30 सिपारा, 30 पंहिंजो ॾींहं तव्हां रोज़ानो सिपारो जेको तराविन में पढ़ो था एडवांस में उनखे तर्जुमो करे वञो ऐं कोशिशि कयो वरी तराविन में ॿुधो, थोरो ध्यानु कयो त उहो छा थो पढ़े ऐं ख़ासि तौरु अहिड़ी मस्जिद में तरावी पढ़ो जिते क़ुर शरीफ़ खे आस्ते आस्ते चिटो करे पढ़ियो वञे, जंहिंजो घटि में घटि माना दौरानियो 1 कलाक 20 मिंट हुजे।
बाक़ी 30-35 मिंटनि जूं तरावियूं पोइ त उहा त न का तूफ़ान हूंदो आहे जेको न तव्हांखे सम्झ में ईंदो न ॻाल्हि थींदी। तंहिंजे करे जेको आहे सो अहिड़ो पढ़ो। ऐं मौलवी साहिब खे बि अर्ज़ु कयो त साईं हिते का तकड़ कान्हे का, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तरावियूं पढ़ायूं 3 दफ़ा, उन में 27 जी राति तरावियूं एॾियूं डिघियूं हुयूं जो सहरीअ ताईं पहुची वियो टाइम। त तरावियूं हूंदियूं ई लंबियूं आहिनि। तरावी जो मतिलबु आहे त इस्तराह माना आराम आराम सां पढ़णु। हर 4 रकात खां पोइ वक़फ़ो कजे, अधु कलाक खनि जो उन में क़ुर पढ़िजे, दर्स कजनि, या जेकॾहिं के मके में आहिनि त तवाफ़ कजनि। इहो वक़फ़ो कयो त जीअं तव्हांजूं तरावियूं देरि ताईं हलनि ऐं 4-5 कलाक हलनि, पर नथा करे सघो त घटि में घटि सीपारो पढ़ो। तंहिंजे करे अलाह साईं जे शिरक खां बचिजे। अलाह ताला खे हाणे ईअं न चवंदव अफ़तुहलिकना बिमा फ़अलल मुब्तिलून, त अलाह साईं असांखे छो हलाक कंदे, असां शिरक पाण त कोन कयो, असां त हुननि खे ॾिसी कयो या हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी कयो। त अलाह फरमाए थो वकज़ालिक नुफ़स्सिलुल आयात वलअल्लहुम यरजून, इन लाइ तव्हांखे असीं आयतूं खोले था ॿुधायूं त जीअं हे जेके माण्हू असां आयतूं खोले ॿुधायूं था त जीअं हे मोट खाइनि। ऐं उन खां पोइ ही मां तव्हांखे ॿुधायां थो त जेका हदीस शरीफ़ ॿुधाई सही बुखारी जी, त अलाह ताला हिकिड़े शख़्स खे सॾु कंदो जहन्नम में जंहिंखे जेको सो घटि अज़ाब हूंदो। घटि अज़ाब केतिरो आहे? उहो आहे त हुनखे रुगो जहन्नम जी गरम जुती पाराइबी जो उन जे तव ते मथो मेजालो ईअं बुड़कंदुसि, माना जीअं पंहिंजो पाणी बुड़कंदो आहे। इहो आहे घटि में घटि अज़ाब। त अलाह ताला पुछेसि थो ॾे ख़बर, हींअर तुंहिंजो मथो पियो थो बुड़के, मूंखे इहो ॿुधाए जेकॾहिं तोखे सॼी दुनिया जो जेको आहे सो तोखे माल ॾिनो वञे त छा हिन अज़ाब जे बदिलो में तूं ॾींदे उहो माल? हाणे जेकॾहिं कंहिंखे चए थो ज़कात ॾे, चवंदा कोन ॾींदासीं। हींअर कंहिंखे चए थो ग़रीब मरे पियो थो हुनखे इलाजु करायो, चवंदा कोन ॾींदासीं। ऐं उते जेको सो उते चवंदा त साईं इहे जेके पैसा हुआ उहे त छॾियो, पर जेकॾहिं असांखे सॼी दुनिया हुजे बि ॾेई छॾियूं अज़ाब लाइ। त अलाह फरमाए थो त जॾहिं तूं आदम जे पुश्त में हे त आऊं तोसां एग्रीमेंट करे हिन खां घटि घुरियो त मूंसां शिरक न कजांइ, मगर तो शिरक वञी कयो, इन जे बावजूद तो वञी शिरक कयो। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त वतुल अलैहिम नबअ लज़ी आतैनाहु आयातिना, पोइ उन शख़्स जो मिसाल थो ॾिए त हिकिड़ो शख़्स हो जंहिंखे क़ुर जो आयतूं जो इल्मु मिलियो, फनसलख मिनहा, पोइ उन मां निकिरी पियो, अलाह जे हुकुम ते न हलियो, फतबअ शैतान, शैतान जे पोयां पियो, फकान मिनल गावीन, गुमराह करे छॾियईंसि। यानी यकीन कयो त हिन मां ॾिठो आहे हिन दुनिया में त अलाह ताला असांखे अहिड़ो सम्झायो आहे क़ुर में। मिसाल तौरु अलाह साईं फरमाए थो फिरौन हो, हज़रत मूसा केॾो पियो चएसि अलाह खे मञ, अलाह खे मञ, फिरौन जा सरदार ठुप जवाब ॾेई वेठा। क़ुर में अचे थो त दिलि में उन्हनि सभिनी खे यकीन हो त मूसा अलैहिस्सलाम सचो आहे, पर छाजे करे? ज़ुल्म ऐं उल्लू आहे। माना इन लाइ त ज़ुल्म, माना हाणे फिरौन आहे न, तख़्त अथसि, पैसा पियो थो खाए, ॾंडु पियो थो मिले, माण्हुनि जो जेको टैक्सिस पिया था मिलनि, पाण जेको सोन ते थो वेहे, हज़ारे खादमाऊं, वरी हुनजा सरदार बि एशियन में वेठा आहिनि। हाणे जे मूसा अलैहिस्सलाम जो चवण था वठनि त पोइ त हुननि खे इस्लाम वारी इक्वलिटी करणी पवंदी ऐं ग़रीबनि खां फुरफुरा ख़तमु थींदी। वा उलवन, माना इन जो मतिलबु आहे त हिनखे इक़्तिदार खपे, त इक़्तिदार खे छॾण जे लाइ, मिनिस्ट्रीअ खे बचाइण जे लाइ, पंहिंजे पाण खे वॾे माण्हू चवराइण लाइ, इहे अलाह जे ॻाल्हियुनि खे सचो सम्झंदे बि हुनखे पुठी ॾियनि था। इहो जेको आहे सो हर माण्हू अलाह ताला चए थो हुनखे यकीन आहे त असां जेको कयूं था ग़लति आहे, पर मज़ो एॾो आहे जो असीं छॾे नथा सघूं। तंहिंजे करे जेको आहे सो इहो अलाह साईं असांखे ईअं सम्झाए थो। अलाह साईं तो वलव शेना लरफ़अना बिहा, माना क़ुर पाक जो इल्मु ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, जेकॾहिं इहो इल्मु हासिल करे थो ऐं हुन ते अमल करे थो त अलाह तो जेकॾहिं असीं चाहियूं त हिन जा दर्जा बुलंद कयूं इन इल्म जे करे। वलाकिन्नहु अख़लदल अर्द, लेकिन उहो शख़्स जंहिंखे क़ुर मिलियो पाण ज़मीन ते किरी पियो, चंबड़ी पियो, माना मूंखे न खणो, मुंहिंजो दर्जा बुलंद न कयो, भली मां जहन्नम में वञा। वतबअ हवा, बसि चए पियो जेका मुंहिंजी दिलि चए थी मां हुनजो कंदुसि, मुंहिंजी दिलि चए थी त हीअं ऐश कर त ऐश कयां, मुंहिंजी दिलि चए थी हुन खां फुर, हुन में मज़ो थो अचे मां फुरींदुसि। त पोइ अलाह फरमाए थो फमसलहु कमसलिल कल्ब, उन जो मिसाल कुते जहिड़ो आहे। इन तहमिल अलैहि यलहस, मथां वज़न थींदो सह कंदो। छा मतिलबु आहे हिन जो? हिते यलहस जो मतिलबु आहे सह करणु। सह करणु माना टेंशन। हिकिड़ो माण्हू आहे कमाए थो, सॼो ॾींहुं ड्रोड़ ड्रोड़ा ऐं सहके बि थो ऐं टेंशन बि थिएसि थी। डॉक्टर चवनि था पिया मरण वारो आहीं, तूं ए टाइप पर्सनैलिटी आहीं, तूं कमु घटि कर, टेंशनूं घटि कर, इन जे करे तोखे सभु बीमारियूं थियूं आहिनि। त पोइ जेको आहे सो आख़िर में जॾहिं सफ़ा जवाबु ॾेई त पोइ चए थो हाणे घर में थो वेहां। लेकिन क़ुर थो चए जेसि ताईं दीन ते न ईंदो त ओ तत्रुकू यलहस, त चाहे इहे कमु छॾे बि ॾींदो तॾहिं बि सह कंदो ऐं टेंशनूं कंदो। हींअर काल मौजूदु आहे, इनशाला वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी
सही सवाल आहे त औरत जेका माना ॿार खे पंहिंजी प्यारे ॾींहुं उहा रोज़ो रखी सघे थी न? जी, हिन हदी जेको सुवाल कयो आहे त हिकिड़ी औरत जेका पंहिंजे ॿार खे थन प्यारे थी या ॿियनि लफ़्ज़नि में हिकिड़ी औरत पेट सां आहे त छा उहो रोज़ो रखे, इहो डिपेंड थो करे उन औरत ते त जेको उहा भेण जेकॾहिं रोज़ो रखे बि थन प्यारे सघे थी ऐं थन सुकेसि कान थी त पोइ भली रोज़ो रखे। पर जे हुनखे ख़ौफ़ आहे त न मां जेकॾहिं रोज़ो रखंदुसि त मुंहिंजो थन घटिजी वेंदी, ॿार बुख मरंदो, त पोइ रोज़ो न रखे, बल्कि जॾहिं ॿारु थोरो मानी खाइण जे बराबरि थिए ऐं खीरु छॾाएसि थी त पोइ इहे रोज़ा ॻणे ॿियनि ॾींहंनि में रखे, पोइ भली सियारे में रखे। साॻे नमूने सां पेट वारी माईअ जो ॿार जेकॾहिं रोज़े रखण सां उनखे नुक़सानु आहे त रोज़ा न रखे, बल्कि उन ते ॿियो को बि ॾंडु कोन्हे को, सिर्फ़ु उनखे रोज़ा रिपीट करणा पवंदा। ऐं साॻे नमूने सां ॿियो सुवालु पुछंदा आहिनि माण्हू अक्सर त हिकिड़ो माण्हू मरीज़ आहे त उहो छा करे। हाणे मर्ज़ आहिनि ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ो माण्हू मिसाल तौरु ओचितो रमज़ान में बीमार थी पियो, हाणे रोज़ो नथो रखे सघे, ठीकु आहे न रखे, पर उनखे बि रोज़ा रखणा पवंदा। पर हिकिड़ो मर्ज़ आहे दाइमी, उमिरि वॾीअ जे करे, हाणे हे वीचारो माण्हू नथो चांस नथो लॻे त हिनखे को इहो मर्ज़ छॾींदो, त पोइ इन हालति में जेकर हुनखे छा करणु खपे त जेको रोज़ो छॾे त उनजी जाइ ते 2 वक़्त कंहिं माण्हूअ खे रोज़ानो मानी खाराए। जेतिरा रोज़ा छॾे ओतिरा 2 वक़्त रोज़ानो उनखे मानी खाराईंदो त इनशा अल्लाह ताला इन जो बि जेको अल्लाह ताला ऐं रसूल सलाह तरफ़ां रुख़सत आहे उन वॾे बुज़ुर्ग या कंहिं दाइमी बीमार जे लाइ। अॻिते हलूं था त अल्लाह ताला फरमाए थो त इहो इंसान जेको दीन ते नथो हले इन जो कुते जो मिसाल आहे। ऐं सहकण माना टेंशन, परेशानियूं, निंड जो न अचणु, हर वक़्तु फ़ोन कन में लॻी पई हूंदी, या टेंशन या परेशानी उन्हनि जे लाइ आहे, इहो सह कंदो। पर जेकॾहिं इन माण्हू हुनखे चवंदा हाणे मरी थो, हाणे छॾ इहे कम, छॾ सियासत, चुप करे घर में वेही अलाह अलाह कर, लेकिन जेसि ताईं क़ुर ते अलाह जे दीन ते न ईंदो त घर में बि टेंशन कंदो। छो त क़ुर थो फरमाए त मसलू क मसलिल कल्ब, इन जो मिसाल आहे कुते वांगुरु, इन तहमल अलई यलस, जे वज़न रखो तॾहिं बि सह कंदो, ऐं ततरुकहू या हुन तां तर्क कंदो वज़न यलस तॾहिं बि सह कंदो। पोइ घर में नौकरनि सां विढ़ंदो, मायुनि सां विढ़ंदो। अक्सर ॾिसो था जेके माण्हू रिटायर थींदा आहिनि घर में जहिड़ा शुरू थींदा आहिनि त माई चवंदी आहे तंग करे ॾिनो त हर ॻाल्हि में किर 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 किर, इहो क़ुर जी आयत जेका असां इन ॾे इशारो थी करे। तंहिंजे करे जेको आहे त अलाह ताला असांखे थो सम्झाए त मां अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का, आहे क़ुर शरीफ़ तव्हांजी क्वालिटी ऑफ लाइफ खे सुठो कंदो। क़ुर खे सम्झंदव, हलंदव, दीन ते हलंदव, तव्हां इंजॉय कंदव लाभ। अलाह ताला थो फरमाए क़ुर में त असां तव्हांखे क़ुर ॾेई तव्हांखे कंहिं मुशक़त में कोन था विझूं। तंहिंजे करे अलाह ताला खां दुआ घुरूं त अलाह सां असांखे दीन जी सम्झ था फरमाए। मई युरिदुल्लाह बि ख़ैरन, जेको बि माण्हू जेको सो जंहिंजे लाइ अलाह चाहे थो को भलाई, युफ़क़िहु फी दीन, हुनखे दीन जी सम्झ अता थो कराए फरमाए। अल्लाह फरमाए थो वलौ अन अहलल क़ुर आमनू वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाइ वल। मां वापसि एक्सप्लेन इन लाइ थो कयां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे। अल्लाह चए थो जेकॾहिं के माण्हू चाहे कंहिं मुल्क जा, सिंध जा ईमान आणनि ऐं इन ईमान आणे अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधी उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि, वत्तक़ौ लफतहना अलैहिम बरकातिन मिनस समाइ वल अर्थ, ऐं ज़मीन आसमान बरकतूं खोलींदुसि। हे पाणीअ जी खोट ख़तमु थी वेंदी, सिम ख़तम थी वेंदी, अमुन अची वेंदो वापसि। वलाकिन कज़बू, पर जेके इन्हनि ॻाल्हियुनि खे कूड़ो था सम्झनि, फअख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ इन्हनि माण्हुनि जेके पंहिंजे हथ सां कमाई कनि था इन जो मां अज़ाब हिननि खे हिन धरतीअ ते ॾींदुसि। अलाह ताला फरमाए थो त अलम यहद लिल्लज़ीन यरसूनल अर्द मिन बाद अहलिहा, चए थो तव्हां जेके प्रॉपर्टीअ ते वेठा आहियो, मोहन जे दड़े वारनि जी ज़मीनुनि ते वेठा आहियो, जेके माण्हू अॻे क़ौमूं मरी वयूं उन्हनि जे ॿनियुनि ते कब्ज़ो कयो वेठा हो, जेके अॻियां बादशाह मरी आहे उनजे महलनि में रिहाइश इख़्तियार कयो वेठा आहियो, त अल्लाह ताला फरमाए छा इहा बि तव्हांजी सम्झ में नथी अचे अल्लाह नशा असबनाहुम बिज़ुनूबिहिम, त छा इहो नथा सम्झनि त अल्लाह ताला चाहे त इन्हनि खे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा ॾिए। व नतब अला कुलूबिहिम, त जेके माण्हू तव्हां वेठा आहियो त व नतब अला कुलूबिहिम फहुम ला यसमऊन, अल्लाह ताला तव्हांखे बि जेको आहे सो इहो सज़ा ॾिए ऐं उन्हनि जे दिलनि खे ठपो हणे त ला यसमऊन माना क़ुर जी ॻाल्हि ॿुधंदा ई कोन, जे ॿुधंदा त ॼण ॿुधण में सम्झ में ई कोन ईंदनि, इहा अलाह जी सज़ा आहे। बहरहाल हे असांजो प्रोग्राम इनशाला 4 खां 5 बजे ताईं रोज़ानो हलंदो। इन में तव्हां पंहिंजा सुभाणे खां सुवाल बि तयारु करे रखो, जेके असां तव्हांजा सुवाल वठंदासीं। सुबुह जो वरी हे सहरीअ टाइम ते प्रोग्राम रिपीट थींदो, हे हर रोज़ ई प्रोग्राम थींदो। इन जे लाइ तव्हां थोरी निंड फिटायो ऐं 4 खां 5 ताईं जाॻो ऐं हिन क़ुर जो इल्मु हासिलु कयो।
सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।